नाज़िन मेहर जे काछे वारे इलाइक़े जे मरकज़ी शहर फरीदाबाद ऐं भरपासे जे 20 खां वधीक ॻोठनि खे मिठो पाणी फ़राहम करण वारी वाटर सप्लाई स्कीम मुकमल तौर ते नाकारा हुजण सबबि काछेवासी तलाउनि, वाहनि ऐं ढंढुनि मां पाणी भरे पीअण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मंज़ूर महेसर। नाज़रीन, काछे जे मरकज़ी शहर ऐं आसपास 20 खां वधीक ॻोठनि खे पीअण जो साफ़ ऐं मिठो पाणी फ़राहम कंदड़ काछे जो वाहिद ज़रियो वाटर सप्लाई स्कीम फरीदाबाद गुज़िरियल 10 सालनि खां बहाल नाहे थी सघी, जंहिं सबबि काछे वासी पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जी बेहसी ऐं कामरनि जी नाहली सबबि फरीदाबाद वाटर सप्लाई जो कमु गुज़िरियल 10 सालनि खां रुलड़े शिकार आहे, जंहिं सबबि काछे जा हज़ारे माण्हू जानवर पीअण जे पाणी लाइ तड़पण लॻा आहिनि। काछे में सख़्तु गर्मी ऐं तपश सबबि काछे वाटर सप्लाई न अचण सबबि ॾूरा इलाइक़नि मां पाणी भरण ते मजबूर आहिनि, जॾहिं त ख़राब पाणी वापरण सबबि इलाइक़े वासी बीमारियुनि में मुब्तला आहिनि। काछे वासियुनि तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां पीअण जे पाणी बाबति कयल वाइदा वफ़ा न आहिनि थिया। करोड़ रुपया जारी थियण बावजूदि पैसा हड़प थी विया, पर स्कीम शुरू न थी। काछे वासियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 20 ॻोठा आहिनि जिनखे वाटर सप्लाई जे पाणी जो पहुचाइणो हुयो, सो गवर्नमेंट जी नाहली जे करे जे पैसा सभु ख़तमु थी विया। फ़िलहाल ये ॻाल्हि रोलड़े में शिकार थी वई आहे। बाक़ी प्लेटूं तव्हां जेके ॾिसो था हींअर कोन्हनि उते उन जाइ ते, इहे चवनि पिया त मुलाज़िम खणी वियो आहे, उतां हिफ़ाज़त जे लाइ रखूं था वञी। हींअर त उहे ज़ाहिरी हुतां ॿियनि था, को छंडण को थो पीए, को शाह गोदिड़े को भरे थो अचे, को गरतल में भरे थो अचे। तमामु परे खां तक़रीबन घटि में घटि 12 किलोमीटर जो पंधु करे उहे माण्हू पाणी पंहिंजे पीअण जे लाइ टांकी हिकिड़ी ॻाल्हि आणनि था। वाटर सप्लाई स्कीम आहे इहा तक़रीबन 2.5 सालनि खां नाकारा बणियल आहे ऐं उन खां अलावा जेका आहे हीअ 20 खां 21 ॻोठनि खे पाणी पहुचाए थी। हिन महिल हिन वाटर सप्लाई न हूंदे माण्हू परे परे ताणी ईअं सम्झो 15 खां 20 किलोमीटर बि पंधु करे पाणी भरे था बाइक ते था वञनि। को जिन वटि जेके बि रसवारी आहे पंहिंजे वसाइल आहे, कुझु माण्हू छंडण तां भरे था अचनि जेका असांखां 10-12 किलोमीटर परे आहे, कुझु गरतल में भरे था अचनि। ऐं हिन जूं जेके प्लेटूं आहिनि इहे बोर्ड द्वारा उन्हनि जे जेके आहिनि सो जेके मुलाज़िम हुआ उन्हनि पाण अमानत तौरु रखियूं हुयूं। ही 5-7 सालनि खां वठी जेको वाटर सप्लाई जो घटि में घटि 50 ॻोठनि खे पाणी मुहैया करण लाइ हीअ स्कीम तयारु हुई, पर उन जो कमु जेको रुलड़ जो शिकार आहे, मेन आहे करप्शन। ठेकेदार आहे को मथे 50-50 थिए थी। चूंडल नुमाइंदनि जी का बि तवजह न आहे। हे काछे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि काफ़ी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। पाणी जी फैसिलिटी हींअर ताईं माना मुहैया न आहे कई वई। 3 या 4 शहरनि उन्हनि खे अटालन सरकार 24 करोड़ रुपया उन दौर में ॾिना त शहर जे माण्हुनि खे साफ़ सुथरो पाणी पीआरो। जो ग़लति पाणी, किने पाणी, ख़राब पाणीअ सां माण्हुनि में बीमारियूं पैदा थियनि थियूं, कालरा जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं, हेपाटाइटिस C थिए थी, ॿियूं पेट जूं बीमारियूं काफ़ी थियनि। करोड़ रुपया ख़र्च थी विया, काॾे विया, कंहिंजे पेट में विया, पर माण्हुनि खे पाणी न मिलियो। हिन इलाइक़े खे जीअं ज़िंदगी जे लाइ पाणी ज़रूरी आहे, हिननि खे ख़बर कान थी पए 20 खां मथे ॻोठनि खे ज़रूरत आहे। इन जा इहे जेके प्लेटूं बि कढी आहिनि ऐं पाणी लाइ केरु सोच बि कोन थो। ऐं जेके बि असांजी पाइपिंग थियल उहा पाइप बि माण्हू कढी आहिनि, चोराए विया आहिनि। कंहिंखे ख़बर नथी पए बाबा हिन खे पाणी असांखे हर हाल में पहुचाइणो आहे, पर मूंखे सम्झो थो त हे असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि कंहिं बि कम जा न आहिनि। नाज़रीन, काछे जे 20 ॻोठनि खे मिठो पाणी फ़राहम कंदड़ वाटर सप्लाई शुरू न थी सघी। काछे वासियुनि घुर कई आहे त काछे जे 20 ॻोठनि जे लाइ वाहिद पाणी फ़राहम करण वारो मनसूबो वाटर सप्लाई स्कीम फौरी तौर ते हलाए काछे वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे ऐं पाणी जेका सख़्तु खोट आहे उनखे ख़तमु कयो वञे। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़ मेहड़।